हवा वधी वयूं लियूं पानी साडा उणिवीह फुट थी वियो हलियो एरिगेशन वारा जेके वॾा वॾा ऑफिसर सभु भॼी विया हलिया बाक़ी हिते हिकिड़ा ॿ बेलदार बता आहिनि उहो चवंदा असांजे हथ में कुझु बि कोन्हे को मथां त केरु बि सार कोन थो लहे केरु बि कोन्हे को हाणे ख़ुदा अला जो आसरो कयो हिते वेठा ॿिया काश न आहे हिते हिते असांजे बंदि मंछर ते कोन पहुतो आहे इहो सेवण में ॿुधणु अचे पियो उते आयो उतां ई हलियो हलियो ॿार हाणे हिते हेॾे न आयो हे भॼी हलिया त हिते बाबा ख़तरो आहे हींअर हिते रहण लाइ जाइज़ न आहे तव्हां निकिरो झंडियूं गाॾियूं हणी छॾियूं अथव बाबा हाणे ख़तरो हाणे निकिरो हाणे किथां वञूं असां ग़रीब माण्हू कख छॾे पंहिंजा घर छॾे किथां वञूं हाणे हीअ बंदि भॼण ते आयो आहे हाणे बंदि भॼण ते हाणे असां वेठा आहियूं अलाह आसरो कयो बाक़ी केरु बि मदद करण लाइ केरु बि कोन्हे को हिते किथां वञूं किथां निज़ाम ई कोन्हे को न तंबू आहे न काश न कुझु बि न आहे किथां वञूं का असांजे बसि माना ज़रियो कोन्हे को त हाणे होॾां माण्हू निकिरे किथां निकिरूं के सभु हिते वेठा अला अला केरु बि कोन्हे कल्ह आया हिते बाज़ारी वारा इहे ॿाटे आया त उन्हनि बि कुझु बि कोन्हे उहो जवाब ॾेई हलियो हलिया सिकंदर आहे फोटे वारा जा केरु बि जेके कल्ह 4-5 ॼणा आया माना वज़ीर हिन जो चीफ सेक्रेटरी आयो पर सभु जवाब ॾेई हलियो हलिया कुझु बि न तंबू ॾींदासीं न राशन ॾींदासीं कुझु बि कोन ॾींदासीं जीअं कल्ह जे आया आहिनि त सभु ऑफिसर भॼे हूअं अञा वेठा जीअं कल्ह 4-5 ॼणा आया गॾिजी CM वारा इहे जेके बि एरिगेशन वारा सभु हींअर त को पार बि कोन्हे का राति खां का पार ई कोन्हे का